नाज़रीन, लखी वेझो वज़ीराबाद जे महर हाउस ते MNA शहरयार ख़ान महर पारां पंहिंजे तक जे अवाम लाइ वॾे पैमाने ते हिकु मिसाली इफ़्तार पार्टी जो एहतमाम कयो वियो। इफ़्तार पार्टी में ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ शहरनि खां मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि, अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, ॻोठनि तोड़े शहर जे महलनि जे चङनि मुड़सनि समेत हज़ारे शहरनि, पार्टी वर्करनि ऐं शहरनि शिरकत कई। इफ़्तार तक़रीब में ज़िले शिकारपुर जे चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो, MP आगा सिराज ख़ान दुरानी ऐं ॿियनि ख़ुसूसी तौर शिरकत कई। तक़रीब में आयल माण्हुनि जे लाइ हज़ारे कुर्सियुनि ते मबनी पंडाल सजायो वियो हुयो, जॾहिं त रोज़ायतनि जे इफ़्तार लाइ दस्तरख़्वान ते बिरयानी, शरबत, ज़र्दो, ख़ारकूं, कोफ्ता, नान ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा तयारु कयल खाधा पेश कया विया। पंडाल में आयल मुअज़्ज़ज़ महिमाननि खे अलहाज गौसबख़्श ख़ान महर, MNA शहरयार ख़ान महर, MP आरिफ़ ख़ान महर, मियां ज़ुल्फ़कार पीरज़ादो, नसरुल्लाह ख़ान दल, अली ख़ान राजड़, अयाज़ महर, मुजीब महर, ग़ुलाम अकबर महर, अकबर मेमण ऐं ॿिया वेलकम ऐं भलीकार कंदा रहिया। नाज़रीन, ही लाइव मनाज़िर अवां ॾिसो पिया महर हाउस वज़ीराबाद जा, जिते इफ़्तार पार्टी जो एहतमाम थियल आहे। हिन वक़्तु अलहाज गौसबख़्श ख़ान महर आयल महिमाननि खे ख़ुशि आमदेद चई रहियो आहे। जी नाज़रीन, अवां हिन वक़्तु लाइव मनाज़िर ॾिसो पिया महर हाउस वज़ीराबाद मां। हिन वक़्तु अवां खे लाइव नज़र अची रहियो आहे MNA शहरयार ख़ान महर साहब, जेको आयल महिमाननि खे वेलकम ऐं भलीकार करे रहियो आहे। जी नाज़रीन, MNA शहरयार ख़ान महर हिन वक़्तु इफ़्तार पार्टी में आयल महिमाननि खे, जेके ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं शहरनि खां आयल आहिनि, उन्हनि खे भलीकार ऐं वेलकम करे रहियो आहे। MNA शहरयार ख़ान महर पारां पंहिंजे तक जे अवाम जे लाइ इफ़्तार पार्टी जो एहतमाम कयो आहे। लखी वेझो वज़ीराबाद जे महर हाउस ते हिन वक़्तु फयाज़ महमूद शेख, जेको MNA शहरयार ख़ान महर सां मिली रहिया आहिनि। हिन वक़्तु महिमाननि जो जेको महर हाउस ते तसलसल जारी आहे। महिमाननि जी आमद जेका आहे हिन वक़्तु MP शहरयार ख़ान महर अवां खे नज़र अची रहियो आहे। MP शहरयार ख़ान महर हाउस ते ईंदड़ महिमाननि खे वेलकम करे पियो। हिन वक़्तु सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो अवां खे नज़र अची रहिया आहिनि, जेके प्रोग्राम में शरीक आहिनि। बाक़ी महिमान बि जेके ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल आहिनि इफ़्तार पार्टी में। हिन वक़्तु MPA आरिफ़ ख़ान महर, जेको वज़ीराबाद जे महर हाउस ते आयल महिमाननि खे वेलकम ऐं भलीकार करे रहियो आहे। प्रोग्राम में ज़िले शिकारपुर जो चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारे स्पेशली शिरकत कई आहे। PP अॻुवाण अनवर पंवर ऐं ॿिया महिमान जेके आहिनि उहे हिन प्रोग्राम में साईं राशिद शाह ऐं जेके आहिनि हिन वक़्तु वॾेरो अनीस भुट्टो ऐं ॿिया जेके आहिनि उहे नज़र अचनि पिया प्रोग्राम में, जेके शरीक आहिनि। हिन वक़्तु महर हाउस जो इंतिहाई अहम दोस्त अकरम मेमण, जेको हिन वक़्तु अलहाज गौसबख़्श ख़ान महर सां हिन वक़्तु ॻाल्हाए रहिया आहिनि, उहे महिमाननि खे वेलकम बि करे रहिया आहिनि प्रोग्राम में। जी नाज़रीन, ही लाइव मनाज़िर हिन वक़्तु आगा सिराज ख़ान दुरानी जेको आहे उहो प्रोग्राम में अची चुका आहिनि।